दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिद राजपर ऐं पंहिंजे जेका रोज़ाना जो प्रोग्राम हूंदो आहे सियासी कचहरी ऐं उन मौज़ूअ जूं अॼु जूं अख़बारूं छा थियूं लिखनि उन सिलसिले में असां वटि जो महिमान दोस्त आहे सीनियर साहब पी वी वकील लाला हसन पठान साहब असां जॉइन कयल आहे। तव्हां भलीकार चवंदा असां पंहिंजे प्रोग्राम में ऐं प्रोग्राम शुरू करण खां अॻु में रिक्वेस्ट कंदा आहियूं त जेको साम्हूं तव्हांजो इश्तिहार हले थो ऐं महिरबानी करे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी साम्हूं तव्हांजे अचे थी उन घंटीअ खे दॿाइण न विसारींदा ऐं पंहिंजे प्रोग्राम में जेका वणे थो तव्हांजो प्रोग्राम त पंहिंजी राय ॾियणु न विसारींदा। महिरबानी थी तव्हांजी। ऐं असांजी पहिरीं अख़बार आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार। रोज़ानी पंहिंजी अख़बार में जेका लीड ख़बर आहे मकानी चूंडूं लाज़मी कराइणी पवंदियूं, इलेक्शन कमीशन पारां सिंध सरकार जो मौक़ुफ़ रद्द, नोटिस जारी। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत में इलेक्शन कमीशन जो इजलास मकानी चूंडूं आदमशुमारी नतीजनि ते ख़दशा ख़तमु थियण ताईं न कराइण वारी सिंध सरकार जे मौक़ुफ़ जो जाइज़ो वरितो। हाणे जेको इलेक्शन कमीशन जो सिंध सरकार खे तव्हां इलेक्शन कराए हुननि वरी चयो त आदमशुमारी बाणो टुट पड़े खपंदो आहे सदाईं उन बाणो किथां ॾिसो हिन लाइ कि त बाक़ी हाणे हिनखे कराइणियूं पवंदियूं। कानूनी सतह हिन जी छा आहे, आइनी सतह हिन जी छा आहे? ॾिसो कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे त तव्हांखे भई लोकल गवर्नमेंट इलेक्शन्स कराइणियूं। हाणे उन में हिकिड़ो टेक्निकल मसइलो पंहिंजी जाइ ते आहे त भई सेंसस जेसिताईं फाइनल नथो थिए त तेसिताईं माना ज़ाहिर आहे उनजी जेको डिलिमिटेशन्स वग़ैरह आहिनि वोटिंग या सिलसिलो साॼो त उन हिसाब सां पर बदकिस्मती सां पीपल्स पार्टी या नवाज़ लीग इहे शुरू खां वठी लोकल गवर्नमेंट सिस्टम जा हामी न रहिया आहिनि। कोशिशि कंदा आहिनि त अवॉइड कजे उनखे न कजे न थियनि इलेक्शन्स ऐं हालांकि हुनजो सिंध में त पोइ बि सेफ साइड आहे उते खटे वेंदा ज़ाहिर आहे अॻ में बि खटे विया जेके हींअर हुननि जा मोस्टली आहे त इहो बेसिकली कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे जेका पूरी थियणु खपे। अच्छा ॿी 4 कालम ख़बर आहे जेको वज़ीर अला इजलास कयो आहे। वज़ीर अला पारां IG के औरताने आवाज़ ते हिखाए शहरनि खे अगवा करण जा वाक़िया रोकण लाइ आगाही मुहिम हलाइण जी हिदायत। जेका आम जेको त कराची, हैदराबाद, सक्कर, कंबर, जामशोरो, चिकमबाद, कश्मीर में ईरानी तेल ऐं ड्रग माफिया ख़िलाफ़ ऑपरेशन जो हुकुम। वॾियूं माफ़ियाऊं हुन में सरदार पीर ऐं ख़ुदि IG सतह ताईं जा पुलिस ऑफिसर तव्हांजो जहिड़ो बि थियो जेको ऐं तव्हांखे ख़बर आहे सॼी मामले जी। त हाणे आख़िरकार इन हेॾा सारा ढिंग आहिनि, ढिंगनि में कीअं रोके सघंदा? ॾिसो जेकॾहिं रियासत चाहे त सभु कुझु करे सघे, बिल्कुलु करे सघे। माना जीअं असां ॾिठो त जेके इंक्रोचमेंट्स हुयूं हद दख़लियूं हुयूं उनमें वॾा वॾा माण्हू पावरफुल ग्रुप मुलविस हुया। पर जॾहिं हुकूमत आई पंहिंजी ॻाल्हि ते सुप्रीम कोर्ट उन्हनि खे डायरेक्शन्स ॾिनियूं त ॾिसो कराची जहिड़े शहर मां जिथे माना इहो तसवर ई न हो त माफ़िया छॾींदा उतां छॾाया विया ऐं उते पावरफुल के ऑफिसर हुया, पॉलिटिशियन्स हुया, सभिनी जा। पर जेकॾहिं अक्रॉस द बोर्ड कार्रवाई थींदी त पोइ इहो मुमकिन आहे, पर सिलेक्टिव मां को फ़ाइदो न। रोज़ानी कावश आहे। रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे उहा आहे अरसा जो तरबेला 5 तोसी मनसूबे जी NOC ॾियण खां इनकार। सिंध समेत चइनि सूबनि पारां वापडा जी ब्रीफिंग रद्द। तरबेला मनसूबे सां सिंधूअ जो पाणी रोकियो वेंदो। माज़े जे मनसूबनि जा तजुर्बा साम्हूं आहिनि। पहिरियों ई ऐलान कयो वियो त ॿोॾि थी अचे वारो कयो। सॼी सिंध पाणीअ जे खुड़े खुड़े तरसंदी रही। मुज़ाहिरा एहतजाज ॿोॾि थी अचे ॿोॾि त अलाए काॾे वई ख़बर कान पई हिन जी ॿोॾि। पोइ पाणी जी सख़्तु खोट आहे। 91 जेको अकॉर्डिंग आहे उन ते अमल नथो कयो वञे। मुसलसिल पाणी ते धारा आहिनि ऐं अरसा जी धरणी आहे। न बिल्कुलु हुनमें हिकिड़ो त हीउ जेको सॼो सिस्टम हिननि ठाहियो हुयो हुन में मोस्टली उहे माण्हू हुया जेके इन जा हामी हुया डेम जा। पर हाणे हिमायत भले कनि पर पाणी त गॾु करे ॾियनि न। डेम पाणी खां सवाइ कीअं ठहंदो? त उनजे लाइ इहो ज़रूरी आहे त पहिरियां त पाणी हुजणु खपे ऐं उनजी डिस्ट्रीब्यूशन जेका हो बिल्कुलु मुनसिफ़ानी हुजणु खपे। हालांकि 91 वारो बि कंट्रोवर्शियल हुयो पर उहो सरकार पाण ज़ोर ॾेई करायो त हाणे उन ते त अमल कराए भला। हाणे उन ते जॾहिं अमल नथो थिए त बाक़ी तव्हां छा ॾींदो लंगड़ो जेको बि ठाह कयो अथव पर उन ते अमल कराइणो तयारु न आहे। हुकूमत संजीदगी न आहे। पीपल्स पार्टी जितां बि हुकूमत आई आहे ॻाल्हि त वॾी कंदी आहे असां हीअं बि करिणो आहे, हीअं बि करिणो आहे, पाणी ते धाड़ो आहे, बिलावल जो कल्ह बयानु आयो अमली तौर कुझु करण लाइ तयारु न आहे। हा बसि ॾिसो मोहतरमा वञी धरणो भरियो कमु शहीद पर ही हुकूमत में अचण खां पोइ हिननि खे सभु कुझु सुठो नज़र ईंदो आहे। पोइ पाणी जी खोट बि कोन्हे। बसि सिर्फ़ु वफ़ाक़ जो जेकॾहिं हुननि खां हींअर आहे हींअर उहो बिजली ऐं गैस ते चवनि था वॾो ज़ुल्म आहे न हिसो नथो मिले असांखे। पर जॾहिं वरी पाण वफ़ाक़ में हूंदा आहिनि त पोइ वरी हिनजी हिमायत कंदा। दादा 3 कालम ख़बर जेको आहे वरी हिकु लॻल आहे जेका असां वकीलनि जी आहे त सखर टूल अमले ऐं वकीलनि में जहिड़ो हाई कोर्ट बार जे सदर समेत 5 वकील ज़ख़्मी। चिकताण 5 मुलाज़िम गिरफ़्तार।
टोल प्लाज़ा मिले वकीलनि विच में टैक्स उगाड़ी तव्हां झेड़ो थी पियो ॿिन्ही धड़नि पारां हिक में तव्हां लुतन में कोन्ह बस करो हीअ सूरत हाल त सदाई रही गया है हिन वकीलनि सां न थियो आहे पर असां जेका सफ़र कयूं था त हीअ त बुशरपुर टोल प्लाज़ा 50 किलोमीटर ते गैर क़ानूनी टोल प्लाज़ा जॾहिं तव्हां टेंडर थींदो आहे टोल प्लाज़ा जो त हिन जो ज़िक्र ई न हूंदो ऐं एॾी बदमाशी हूंदी आहे हुनजो रवैयो जेको इंतिहाई प्रकार आहे पोइ सभु ख़ामोश हूंदा नहीं असल में ये माण्हू मुंहिंजे ख्याल में फौज खे बदनाम करण ऐं जॾहिं पुछो त चवंदो मेजर साहब वेठो आहे मेजर साहब सिटिंग मेजर जो छा इहो टोल प्लाज़ा ते वेंदो माना सॼी ड्रामेबाज़ी आहे या ऐं इहो ज़ाहिर आहे जेके लोकल आहिनि मां सखत जी उहो मिसाल तव्हांखे ॾियां त हाणे जेके लोकल वकील आहिनि उहे ॿ दफ़ा टैक्स ॾियनि सही माना असां त चलो ॿाहिरां वियासीं पर ॿाहिरां बि असां जॾहिं 2 टैक्स भरे था वञूं त उते छो ॾियूं ॾियनि लोकल एंट्री ते ऐं कोर्ट में ज़ाहिर आहे असांजो अचणु वञणु थिए थो आम तौर ते केॾीमहिल माण्हू ॿाहिरि आयो केॾीमहिल अंदरि आयो बार बार उहो पर्ची ॾेखारियो पोइ बि नथा चवनि वरी चवंदा न इहा 24 कलाकनि जी पर्ची संभाले रखो त माना हिकिड़ी गुनाहगर्दी आहे गुनाह टैक्स न आहे पर हुन तारीख़ लिखियल हूंदी आहे न का शइ कुझु बि कोन्हे लिखियल अच्छा हिन ते बि वरी पंहिंजो एमएनए ज़ुल्फ़िकार पिया इन हिकिड़ी जेको आहे सो कमीशन में आवाज़ उथारियो ऐं कमेटी में जे ॻाल्हि थियो त जेको ज़िले सॼे में उहा टैक्स न वठो हा बिल्कुलु उहा ॻाल्हि पियो अचे माना एॾी वॾी माफ़िया आहे न हिननि जे पोयां जेके माण्हू आहिनि उहे त ताक़तवर आहिनि जेके बि हिननि जे पोयां आहिनि उहे ताक़तवर माण्हू आहिनि उहे सदाई पोइ वज़ाहतूं कंदा आहिनि त न असां कोन्ह चयो आहे त उहो पर ठीकु आहे तव्हां टैक्स वठण जो तरीक़ो हूंदो आहे तव्हां माना टैक्स ॾींदड़ सां बदतमीज़ी था कयो माना ई दुनिया में किथे कोन्हे अहिड़ी वायात ॻाल्हि माना जेको पैसो ॾिए थो उनखे बदतमीज़ी कयो माना उनखे त तव्हां सर चओ मैडम चओ रिस्पेक्ट ॾियो ध्यानु सां टैक्स ॾिए थो पाणी वाली गिलास माना उते बीएनएन जा माण्हू बाबा उन लॻी अथव हेॾी 50 सेंटीग्रेड गर्मी हूंदी आहे सखर में या टोल प्लाज़ा ते त माना बजाए फैसिलिटेट करण जी त गुंडा टैक्स आहे टैक्स त ॾियूं ठीकु आहे 30 रुपया थियो हुन में टैक्स न आहे पर जेको टैक्स ॾियूं था पर को बि शहर जी हालत ॾिसो न मोटरवे असां वटि अचे थो त मरी थो पवे बाक़ी पंजाब में ऐं केपी में उहो सही कमु कनि था ऐं हिते असां वटि माना भगल रोड आहिनि ऐं चवूं था त कनि कोन्ह था भई टैक्स ॾियो टैक्स ॾियो गुंडा टैक्स आहे बेसिकली गुंडा टैक्स असांजा रोज़ानी सोबे अख़बार आहे सोबे अख़बार जी जेका लीड ख़बर आहे सिंध हुकूमत जो वफ़ाक़ी सरकार जी पॉलिसियुनि ते सख़्तु एहतिजाज हज़ारे मुलाज़िमनि खे बेरोज़गार करण खिलाफ़ मज़ामत जो ऐलान आहे मथां जेका लीड सुपर लीड आहे तालिबान सियासी मामला हलाइण लाइ 12 ॼणनि वारी काउंसिल ठाहे छॾी पाकिस्तान जे असर हेठि हुअण जा इल्ज़ाम रद्द जेको इल्ज़ाम कया हुआ त पाकिस्तान जी सपोर्ट थो करे चवंदा इल्ज़ाम रद्द आहिनि पर इहो कीअं मुमकिन थी सघे हलो पाकिस्तान न पाए त हेॾी सारी तालिबान काबुल खे फतह कयो आहे अमेरिकी फ़ौज खे जीअं शिकस्त ॾिनी अथनि त हिन वटि हथियार किथां आया हिन वटि फोर्सिस किथां आयो हिन ॿिया वसीला किथां आया हिन वटि डॉलर किथां आयो केरु आख़िर जे पुछां ऐं ख़ामोशी सां हलिया विया जेके उहे छो हलिया विया त हीउ सॼो ज़ाहिर आहे अमेरिका या पाकिस्तान न चवे भले पर उहो चवंदा आहिनि न सिंधी में त पुलिस खे सभु ख़बर आहे माण्हुनि खे ख़बर आहे त बाबा असुल केरु हुया पोयां जेके टॉक्स हलिया पिए दोहा में उहे कंहिंसां पिया हलिया अमेरिका जा पहिरियां तालिबान सां ऐं उनखे फैसिलिटेट पाकिस्तान पे कयो सो भले न मञनि पर हाणे ॻाल्हि सिधी चिटी पई आहे असांजा रोज़ानी जीजल अख़बार आहे रोज़ानी जीजल अख़बार वरी मुख़्तलिफ़ लीड आहिनि सुपर लीड आहिनि जंहिंमें आहे त वज़ीर अज़म जी लीड ख़बर अथनि ऐं जिन्सी ॾोह वधण जो कारण मोबाइल फ़ोन करार वालदेन ॿारनि जी सही तरबियत नथा कनि वज़ीर अज़म स्टेट जो मालिक हीअं थो चए वज़ीर अज़म बेसिकली ज़हनी तौर ते थोरो पसंदीदा मूंखे लॻे थो बदकिस्मती सां छो त मोबाइल खां अॻु में बि इहे थींदा ऐं नंढिड़ो ॿार जेको 4 सालनि जो 6 सालनि जी छोकिरी या क़बर मां कढी था कनि शर्म अचणु खपे हुकुमरान ऐं जॾहिं हुकूमत खां ॿाहिरि हो त पाण जे ख़िलाफ़ कैंपेन हलाईंदो रहियो आहे त भई औरतुनि जी इज़त हुजणु खपे औरतुनि खे हक़ मिलणु खपनि हाणे उहो माण्हू चए थो त कपिड़ा अहिड़ा हूंदा भई नंढे 6 सालनि जी छोकिरी जे कपिड़नि खे छा जेको कराची में रिक्शे में खणी वियो 6 सालनि जी छोकिरी उनजे कपिड़नि खे छा हो भला उहो सभु छॾे ॾियूं चवंदा न अड़ी ॿार बाबा सेक्सी कपिड़ा पाता वज़ीर खे जेका नज़र था अचनि असल में इहा मुल्लनि ऐं जेको मज़हबी अॻवान आहिनि उन्हनि जी ऐं हुकुमरान जी नज़र फहाश आहे इन करे उन्हनि खे ॿार नंढी छोकिरी ग़लति थी नज़र अचे त हाणे उन खिलाफ़ एक्शन पाण रियासत जी ज़िमेदारी आहे जेकॾहिं मोबाइल फ़ोन करा त मोबाइल खे बंदि कंदा छा टेक्नोलॉजी खे तव्हां कीअं हलंदो रोकींदो त तव्हां हीउ हा तव्हां पाण बि यूज़ कयो था ऐं न उन खां ॾिसो न सुवालु इहो आहे माना सिंपल सुवालु आहे त भई नंढिड़ो ॿार त मोबाइल कोन थो इस्तेमालु करे कबर में छोकिरी छा उनखे चवां त कफन छो पाए वई उनजा कपिड़ा लथल आहे त उन कबर में जेके वञी वहशी कनि था त उन्हनि खे रियासत जी ज़िमेदारी आहे त उन्हनि जे ख़िलाफ़ क़दम खणे ऐं जॾहिं रिट हूंदी गवर्नमेंट जी त इहो पाणी रुकबा रोज़ानी इबरत तव्हांजी कॾहिं त वॾी मक़बूल अख़बार हूंदी हुई हाणे असां कमु कयो आहे हाणे उहा हवाले में न आहे पर पोइ
गाने ते में ईंदी आहे त रोज़ाना अख़बार आहे ऐं कॾहिं कॾहिं लीड ते सुपर लीड कमाल जी वणंदा आहिनि। अॼु वरी अथसि वज़ीर अज़म पर अंग्रेज़ी मीडियम ज़हनी ग़ुलामी जिनसी दो बदल जो सबबु मोबाइल फ़ोन जो ग़लति इस्तेमालु करणु साॻी ॾींदुसि। हाणे चवंदा अंग्रेज़ी अब असां त दाऊं करे करे बीठा आहियूं त माद्री ॿोली में त तइलीम जो माद्री ॿोली किथे अॻिते जो सदाई पोइ दाऊं करे चुका आहियूं। असांजी ॻाल्हि पाण बि कनि था पर उन ते अमल करण तयारु न आहिनि। माना इहो सॼी जेका न बेहयाई जी बेसिकली ॻाल्हि आहे। जेकॾहिं वाक़ई सचा हुजनि त उन्हनि शयुनि ते अमल कनि न। भई तव्हां मादरी ज़ुबान में ऐलान कयो, अॼु बि ऐलान कयो, छो था कयो? जेकॾहिं प्राइम मिनिस्टर सम्झे थो त इहो मसइलो आहे त पोइ तव्हां ऐलान कयो। ऐं मोबाइल मतिलबु इहो हू पाण बि इस्तेमालु करे थो ऐं सॼी दुनिया जेका आहे हुनखे तव्हां टेक्नोलॉजी खे रोके नथा सघो। रोके नथा सघो, कंहिंजे वसम जी ॻाल्हि आहे। यू हैव टू लिव विद टेक्नोलॉजी। त हाणे जॾहिं तव्हां हुनखे कढी छॾींदा त पोइ कीअं बाक़ी छा ऐं सुपर लीड आहे मुल्क में कोरोना जी चौथी ख़तरनाक लहर जारी, वधीक 141 ॼणा फोत, 4199 नवां केस आया। कोरोना पंहिंजी जॻह ते ॾाढी ख़तरनाक सूरत बने थी। पर ॾिसूं था त जॾहिं असांखे मज़हबी इस्तेमालु आहे तमामु घणो एतिराम आहे, इज़त आहे, असां पाक़ीदत आहे। पर जॾहिं महरम जो महीनो अचे थो त कुझु बि कोन थो थिए। वापारी धंधो कनि था त कुझु बि कोन थो थिए, ट्रांसपोर्ट धंधो कंदा कुझु बि कोन थो थिए। ऐं जॾहिं वरी स्कूल जो मसइलो अचे थो त वरी मदरसा खुलिया पिया आहिनि। मदरसा खुलिया पिया आहिनि। असांखे एतिराज़ कोन्हे पढ़ाई ते, पर मदरसनि में कोन्हे। ऐं जलसा जुलूस ॾिसो केॾा पिया हिननि पाण वफ़ाक़ी हुजनि या सूबाई हुजनि, कैंपेन हलाया या कश्मीर में। ऐं हिते बि सभु जलसा थियनि था। CM निकिरे थो, 500-500 माण्हू था मिलनि था। ट्रांसपोर्ट ते का पाबंदी कोन्हे, मार्केटुनि ते का पाबंदी कोन्हे। हाणे रुॻो जेकॾहिं स्कूल में वेठो आहे करोना त पोइ हाणे माण्हुनि खे शिक त थींदा त इहो कहिड़ी शइ आहे जेको रुॻो स्कूल जे इंतज़ार वेठे आहे, स्कूल खोले त मां वञा। इहा बेहयाई आहे सिधी सी ॻाल्हि आहे। महिरबानी दादा संसार। अॼु असांजो महिमान हुयो असां सीनियर साहिब मोहतरम लाला हसन पठान साहिबु ऐं हुन सां पाण जो की अख़बार ते कचहरी कई ऐं कंहिं ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिर पर खे इजाज़त।